अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो अविनाश आहे। मुंहिंजो रोल नंबर KF16SW44 आहे। मां सॉफ्टवेयर डिपार्टमेंट में पढ़ंदो आहियां। अॼु मां हॉस्टल घुमण आयो आहियां, छाकाणि त मां हॉस्टल ते न आहियां रहंदो, मां जॻह ते रहंदो आहियां। त अॼु असां गॾिजी जेको आहे न हॉस्टल घुमंदासीं। मूंखे व्लॉग ठाहिणो हुयो, मल्टीमीडिया कम्युनिकेशन जो सरवकार असांखे टास्क ॾिनो, त पोइ उहो व्लॉग असां अॼु हॉस्टल में भरींदासीं। मां हमेशह जॾहिं बि हॉस्टल ते ईंदो ई आहियां त 247 रूम नंबर ते ईंदो आहियां, छाकाणि त मुंहिंजा हिते दोस्त रहंदा आहिनि। त अचो त हलूं था गॾिजी जेको आहे न 247 रूम नंबर ते। हीअ असां रूम नंबर 247 ते पुॼी विया आहियूं, त अचो त अंदरि था हलूं। अस्सलाम वालेकुम दोस्तो, छा हाल आहे? हे साईं असांजो शाज़ेब बाजवा 18 बैच जो असांजो जूनियर। अच्छा, हीअ असांजो शाज़ेब बाजवा 19 बैच जो असांजो जूनियर आहे, असां सां गॾु रहंदो आहे। हे असांजो ॼातल सुञातल हस्ती इरफान बाजवा। हे असांजी ॼातल सुञातल हस्ती अदील अख्तर। हे सलीम महर। हे इरशाद पबजी खेॾी रहियो आहे हिन महिल मुंहिंजे ख़्याल सां। अचो त थोरो हिन माण्हूअ ते फोकस कंदासीं ऐं हिन जी गेम ते फोकस कंदासीं। ही वाजिद कोलाची वेठो आहे, जेको हिन महिल मूंसां व्लॉग बनाइण में मदद करे रहियो आहे। ऐं हीउ जेको आहे मां पंहिंजी सॼी संगत सां गॾु। हीउ समय जो 19 बैच जो, ठीकु आहे, इहो बि असांजे डिपार्टमेंट जो ई आहे, त हिनखे बि असां पंहिंजे व्लॉग में शामिलु कंदा हलंदासीं। अक्सर करे जीअं माण्हू चवंदा आहिनि त जेके बैक बेंचर्स आहिनि उहे न आहिनि पढ़ंदा, पर हक़ीक़त में ईअं न आहे। असांजा जेके बैक बेंचर्स आहिनि शायदि असांखां वधीक था पढ़नि। हिन महिल मां हिननि जे रूम में आयो आहियां। ही ॿई जेको आहे बाजवा ऐं अदील अख्तर हिन महिल डेवलपमेंट करे रहिया आहिनि। सलीम भी हिन महिल जेको आहे कमु करे रहियो आहे। त इहा हिकु वॾी ॻाल्हि आहे त असांजा जेके बैक बेंचर्स आहिनि उहे वॾा बाक़ाइदे डेवलपर आहिनि। अचो त तव्हांखे हिन शइ जो थोरो ॾेखारियो वञे। अदील, तव्हां थोरो ॿुधायो, तव्हां हिन महिल छा करे रहिया आहियो? मां यार एनिमेशन ते कमु करे रहियो आहियां। हे डिजिटल डॉक्टर ऐप आहे, उनजी एनिमेशन करे रहिया आहियां। बाजवा साहब, आप क्या कर रहे हैं? सर एंड्रॉइड डेवलपमेंट चल रही है। फाइनल ईयर में आगे खोल ही लिया है मैंने से स्टूडियो। जी, हिन महिल जेको आहे मां हॉस्टल जी छित ते बीठो आहियां। हिते अक्सर करे सियारे में माण्हू या त उस ते बीहण ईंदा आहिनि, या त माण्हू खोड़ हिते माण्हू पैकेजिस हणण बि ईंदा आहिनि। उन्हारे में बि हिते काफ़ी राति जो पैकेजिस लॻंदा आहिनि। मां पाण हिते अची जेको आहे काफ़ी ॾिठो बि आहे, नोट बि कयो आहे। हिते डिफरेंट छोकिरा अची जेको आहे 3-3 4-4 कलाक जेको आहे कॉल ते ॻाल्हाईंदा रहंदा आहिनि। इहा हिकु अजीब ॻाल्हि न आहे, हिन दौर में इहा ॾाढी आम ॻाल्हि आहे सभिनी लाइ। त मां नॉर्मली जेको आहे जॻह ते ई रहंदो आहियां, पर जंहिं वक़्तु बि मां हिते हॉस्टल ईंदो आहियां, ख़ासि करे पेपर्स जे वक़्तु या पंहिंजे वीकेंड्स इंजॉय करण, त हिते मूंखे जेको आहे न हिकिड़ो मज़ो ईंदो आहे। छाकाणि त असांजी जॻह ते 6 ॼणा 7 ॼणा रहंदा आहियूं, माना डेली उहे मुंडियूं ॾिसंदा पिया आहियूं। पर हिते असांजा अलॻि अलॻि मुख़्तलिफ़ दोस्त आहिनि, पंहिंजा क्लासमेट्स आहिनि, अलॻि मश्करियूं थींदियूं आहिनि। हिते लूडो खेॾियो वेंदो आहे, या 10-10 12-12 15-15 ॼणा हिकु रूम में वेही करे हिक ॿिए खे जेको आहे ज़लील कंदा आहिनि, बेस्तो कंदा आहिनि। त इहे शयूं माना जेको आहे न काफ़ी वणंदियूं आहिनि। इहा शइ असांखे रूम ते त हूंदी आहे, पर हिते वरी कुझु घणी हूंदी आहे। रूम ते असांखे जेको आहे हर शइ हिकु हंधि वेही मिलंदी आहे, असांखे मानी पहुचाई वेंदी आहे, असांखे चांहि ॾिनी वेंदी आहे। पर हिते ईअं न हूंदो आहे। हिते जेको आहे न असांखे कंबल मां ॿाहिरि निकिरणो पवंदो आहे, थधि में बि कंबल मां निकिरी करे ॿाहिरि हेठि मेस ते मानी खाइण वञिणो पवंदो आहे। उनखां अलावा असां जेको आहे हिते रिंद जी चांहि पीअण वेंदा आहियूं, जेको हॉस्टल खां काफ़ी ॿाहिरि आहे। पर उहो बि राति जो जॾहिं 10-11-12 बजे असां वेंदा आहियूं थधि में, पाण में सभु 10-12-15 ॼणा थी करे, त काफ़ी असांखे मज़ो ईंदो आहे, इंजॉय थी वेंदो आहे। असांजी जेका आहे वॉक बि थी वेंदी आहे ऐं असांखे ॾाढो मज़ो। जेको आहे मुंहिंजो फस्ट व्लॉग हुयो, जेको मूंखे ठाहिण में ॾाढो मज़ो आयो। ऐं महिरबानी सरवकार जो असांखे ही टास्क ॾिनई, असांखे काफ़ी कुझु शयूं सिखण लाइ मिलियूं। मां ही जेको आहे व्लॉग मूंखे ठाहिण में काफ़ी एतिरो टाइम त न लॻो, छाकाणि त मूंसां गॾु वाजिद कोलाची हुयो। हिन तक़रीबन मूंखे हर कैमरा जी एंगल ॿुधाई ऐं ॿुधाई त कमु कीअं थींदो आहे, त मूंखे ॾाढो मज़ो आयो। हिन जो एडिटिंग फेज़ मां फेस कंदुमि, त उहो बि काफ़ी मुंहिंजे लाइ हिकिड़ो फस्ट टाइम न्यू चैलेंज हूंदो। त मूंखे हाणे हुनजो इंतज़ारु हुई, मां जेको आहे वञी हाणे एडिट कंदुमि। ऐं थैंक यू। मुंहिंजी उमेदु आहे त तव्हांखे मुंहिंजो फस्ट व्लॉग पसंदि ईंदो। बाय।